हेडलाइंस हमारी टीवी नाज़रीन खे आम ख़बर ॾींदा हलूं त वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियात जी अपील करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त 3 खां 5 जनवरी ताईं ओमिक्रोन जूं 37 टेस्टूं कई वयूं। 37 टेस्टुनि मां 30 ओमिक्रोन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन सां शेयर कयूं पिया। जारी कयल बयान में वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 2 ॾींहनि में कयल टेस्टुनि मां 81% हाकारी केस ज़ाहिर थिया। संदसि चवणो त 30 नवां केस ज़ाहिर थियण बाद ओमिक्रोन केसनि जो अंग 307 थी वियो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शहरी बाज़ार ऑफिस ऐं अवामी हंधनि ते मास्क ज़रूर पाइनि ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमाल जेको आहे लाज़मी कनि। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधाइनि पिया वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियात जी अपील करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त 3 खां 5 जनवरी ताईं ओमिक्रोन 37 उन जूं टेस्टूं कई वयूं। 37 टेस्टुनि मां 30 ओमिक्रोन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। जारी कयल बयान में वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 2 ॾींहनि में कयल टेस्टुनि मां 81% हाकारी केस ज़ाहिर थिया। संदसि चवणु हो त 30 नवां केस ज़ाहिर थियण बाद ओमिक्रोन केसनि जो अंग 307 थी वियो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शहरी बाज़ार ऑफिस ऐं अवामी हंधनि ते मास्क पाइनि ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमाल कनि। अहम ख़बर जे हवाले सां नाज़रीन खे ॿुधायूं पिया त वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियातनि जी अपील करे छॾी आहे। संदसि चवणु आहे त 3 खां 5 जनवरी ताईं ओमिक्रोन जूं 37 टेस्टूं कई वयूं। 37 टेस्टुनि मां 30 ओमिक्रोन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। जारी कयल बयान में वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त 2 ॾींहनि में कयल टेस्टुनि मां 81% हाकारी केस ज़ाहिर थिया आहिनि। संदसि चवणु हो त 30 नवां केस ज़ाहिर थियण बाद ओमिक्रोन केसनि जो अंग 307 थी वियो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त शहरी बाज़ार ऑफिस ऐं अवामी हंधनि ते मास्क पाइनि ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमाल लाज़मी कनि। ब्रेकिंग न्यूज़ आहे नाज़रीन सां शेयर कयूं पिया। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियातनि जी अपील कई वई आहे। संदसि चवणु आहे त 3 खां 5 जनवरी ताईं ओमिक्रोन जूं 37 टेस्टूं कई वयूं। 37 टेस्टुनि मां 30 ओमिक्रोन जा केस ज़ाहिर थिया आहिनि। अवां खे ॿुधायूं पिया। जारी कयल बयान में वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त 2 ॾींहनि में कयल टेस्टुनि मां 81% हाकारी केस ज़ाहिर थिया आहिनि। संदसि चवणु हो त 30 नवां केस ज़ाहिर थियण बाद ओमिक्रोन केसनि जो अंग 307 थी वियो आहे। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो त शहरी बाज़ार ऑफिस ऐं अवामी हंधनि ते मास्क ज़रूर पहिरिन ऐं सैनिटाइज़र जो इस्तेमाल कनि। अहम ख़बर आहे वहां सां शेयर कयूं पिया। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियात जी अपील कई वई आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। फयाज़, छा तफ़सील आहिनि? वरी वज़ीर पारां वधीक कहिड़ियूं हिदायतूं जारी कई वयूं आहिनि ओमिक्रोन जे हवाले सां? बिल्कुल सिंध वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ओमिक्रोन केसिस जे हवाले सां इजलास थियो। 3 खां 5 जनवरी 2022 जेकी मजमूई तौर ते जेका रिपोर्ट ॾिनी वई आहे तो इजलास में 37 जेके नवां टेस्ट कया विया जंहिंमें 30 केस जेके आहिनि उहे मस्बत आया आहिनि ओमिक्रोन जे हवाले सां। 2 ॾींहनि में जेके टेस्ट कया विया हुनजो 81% जेको ओमिक्रोन जेको टेस्ट आहे उहो मस्बत आयो आहे। अहिड़ी रीति सिंध में 630 केसिस जेके आहिनि ओमिक्रोन जा हिन वक़्तु जेके कया विया हुन मां 307 जेका आहिनि वो तइदाद ओमिक्रोन जो ज़ाहिर थी चुको आहे। तो वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अवाम खे इहो चवणु आहे, अपील आहे त अवाम न सिर्फ़ु एहतियात करे पर हर सूरत में एहतियात करण सां गॾोगॾु बाज़ारनि ऑफिसनि ऐं अवामी जेके हंधनि ते मास्क जो इस्तेमालु कयो वञे, थोरे सैनिटाइज़र जो इस्तेमालु कयो वञे जीअं हिन वबा खां पाण खे बचाए सघे। हिन वक़्तु जेका ओमिक्रोन जो जेको वेरिएंट आहे उहो परॾे खां ईंदड़ माण्हुनि जे ज़रिए जेको लोकल सतह ते माण्हुनि में मुंतक़िल थी रहियो आहे ऐं लोकल सतह ते जेको माण्हुनि जो तइदाद आहे उहो ओमिक्रोन में वॾी तइदाद में मुब्तला थी रहियो आहे। वॾे वज़ीर अवाम खे अपील कई आहे त अवाम न सिर्फ़ु एहतियात करे पर एहतियात जी सूरत में पाण खे बचाए सघे थो। जेकॾहिं एहतियात खे बालाइताक़ रखियो वियो, एहतियात मां कढियो वियो त ओमिक्रोन सिंध में ख़तरनाक सूरत इख्तियार करे सघे थो ऐं माण्हू मुश्किलातुनि जे हथ चढ़ी सघनि था। तइदाद ॿुधायो आहे 81% जेको सिंध में कोरोना टेस्ट कयो वियो उन मां टेस्ट जेके आहिनि उहे मस्बत अची चुका आहिनि। त हिन सूरत हाल जेका आहे उहा हिन ज़ाब्ते हेठि आहे पर जेके एहतियात सां हथु खयो वियो जेकी तइदाद वधी रहियो आहे सिंध में ओमिक्रोन में वधीक इज़ाफ़ो थींदो आहे, माण्हुनि जा मुश्किलात जेका आहे हुन में इज़ाफ़ो थींदो। ठीकु आहे, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी साहब, तव्हां अपडेट कयो। नाज़रीन खे आम ख़बर जे हवाले सां ॿुधायूं पिया त वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ओमिक्रोन खां बचाव लाइ सख़्त एहतियातनि जी अपील करे छॾी आहे।